अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे पर इंसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही है। इन वीडियो में पाण 7th जेकी क्लास आहे उनमां एक्सपोनेंट जेको यूनिट आहे हुन मां 4.2 ऐं 4.3 हू कंदासीं। ठीक आहे, हीउ ॾाढो ख़ासि ऐं सफ़ा सवलो आहे। ख़ाली करिणो छा आहे पाण खे, ख़ाली पाण खे ई जेका बि लाज़ आहिनि हू यादि करणा आहिनि ऐं उन्हनि ते प्रैक्टिस करणी आहे। पोइ कॾहिं बि कोन विसरंदा ऐं न ई वरी को प्रॉब्लम मिस थींदो। हीउ को बि लेंदी न आहे, सफ़ा सवलो आहे ऐं सफ़ा शॉर्टेस्ट आहे। ठीकु आहे, सिर्फ़ु ख़ासि कहिड़ी ॻाल्हि आहे त फार्मूला आहिनि। फार्मूला कीअं यादि थींदा? फार्मूला प्रैक्टिस सां यादि थी वेंदा आहिनि, सवला आहिनि। ठीकु आहे, हीउ पाण पहिरियों फार्मूला ॾिसी वठूं। ठीकु आहे, पहिरियों जेको आहे उहो प्रोडक्ट लाज़ आहिनि। प्रोडक्ट ला में ॿ आहिनि। ठीकु आहे, नंढा नंढा मतिलबु सभु ला आहिनि। ठीकु आहे, हिन में जेकॾहिं पहिरें में छा आहे त बेस जेकॾहिं हिकु जहिड़ा हुजनि, जीअं हिते ए आहे हिते ए आहे, बाक़ी पावर भले चेंज हुजनि त करिणो छा आहे पाण खे, ख़ाली बेस साॻियो लिखी ऐं पावर जोड़ करे छॾंदा आहिनि। सही आहे, हिन ते पाण पहिरियों जेको कानून आहे प्रोडक्ट जो, हिन ते पाण हिकु मिसाल कंदासीं, ॿ मिसाल कंदासीं, हुनखां पोइ वरी ॿियो ला पढ़ंदासीं। हिन में छा ॾिठो तव्हां त बेस सेम आहिनि, बाक़ी पावर चेंज आहिनि। ठीकु आहे, हीअ मिसाल ॾिसो, हिन में ॾिसो त बेस हिन में बि ॿ आहे, हिन में बि ॿ आहे, जंहिंजे मथां पावर आहिनि। बेस कंहिंखे चइबो आहे? जंहिंजे मथां पावर हुजे। ठीकु आहे, हुनखे बेस चइबो आहे। हिते ॿ आहिनि ऐं हिते बि ॿ आहिनि, मतिलबु बेस सेम आहिनि त पावर चेंज आहिनि। ठीकु आहे, त पाण छा कंदासीं, पाण ख़ाली बेस सेम रखी ऐं पावर जोड़ करे छॾंदा आहिनि। 3 ऐं 2 5, 3 ऐं 2 घणा थिया? 5। ही इन जो जवाबु आहे। जेकॾहिं तव्हां इनखे एक्सपेंड करे ऐं इन जी वैल्यू कढो त तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां कढी सघो था। 2 जे पावर जेकॾहिं 5 आहे त हीउ छाजे बराबरि हूंदो? इन जो मतिलबु आहे त 2 जेको आहे उहो 5 भेरे ज़रब थींदो। 1 2 3 4 5, 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32, मतिलबु जवाबु जेको आहे इन जो 32। ही ॿई जवाबु सेम आहिनि। ठीकु आहे, हीअ सिर्फ़ु एक्सपोनेंशियल फॉर्म में आहे ऐं हीअ ईअं वैल्यू कढी। ओके थी वियो। हाणे पाण हीअ ॾिसूं था, हिन में बि ॾिसूं मिसाल में त 5/7 ऐं हिते बि 5/7 आहे, मतिलबु ॿिन्ही में बेस सेम आहे। हिन में 5/7 बेस आहे, हिन में बि 5/7 आहे। त कहिड़ो कानून लॻंदो? ही जेको पाण हाणे कयूं पिया, त बेस सेम हुजनि त पावर छा थींदा आहिनि? पावर एड थी वेंदा आहिनि। हिन में बि सेम, ईअं पाण डायरेक्ट जवाबु कढी सघूं था। बेस लिखो 5/7 ऐं पावर जोड़ करे छॾियो 2 ऐं 4 6, हीअ इन जो जवाबु। MCQs आहे की न, ऐं सफ़ा सवलो आहे। हीअ थी वियो। हाणे पहिरियों कानून जेको आहे उहो क्लियर थी वियो। हाणे पाण हीअ एग्ज़ाम्पल कंदासीं 7 जेकी आहे। हिन में छा आहे, हिन में पाण सिंपल जीअं अलजबरा में ज़रब कयूं पिया त हिकु जहिड़ा जेका वेरिएबल हुया हिकु जहिड़ा, हुन जी पाण पावर पाण में जोड़ करे पिया छॾियूं। ठीकु आहे, त हिते 2 वेरिएबल आहिनि, एक्स ऐं वाई। ठीकु आहे, त एक्स वारनि सां ज़रब थींदा ऐं हुननि जी पावर जोड़ थी वेंदी, छो जो विच में ज़रब जी निशानी आहे। हाणे हीअ एक्स आहे, हीअ बि एक्स आहे, त हिननि जी पावर पाण जोड़ कंदासीं। 5 ऐं 2 7 थी वई, ऐं बाक़ी ही वाई ऐं ही वाई, हिननि जी बि पावर पाण जोड़ करे छॾंदासीं। 6 ऐं 7 13, मतिलबु हीअ इन जो जवाबु थियो। सही आहे, हीअ बि हिन कानून जे मुताबिक़ आहे। बाक़ी इन जा 2 पोर्शन आहिनि। कीअं? हिन में 2 बेस ॾिनल आहिनि, एक्स ऐं वाई, ऐं हुननि जी पावर उहा अलॻि अलॻि आहे। हिन वांगुरु ई न आहे त पावर हुननि जी सेम आहे। ठीकु थी वियो। हाणे पाण हिकु ॿी मिसाल कंदासीं हिन ते ई। त हिन में बि 2 पोर्शन आहिनि, हिक में बेस आहे 1/7 ऐं हिक में बेस आहे -5/7। छा बेस आहे? -5/7। ही पोर्शन अलॻि आहे, ही पोर्शन अलॻि आहे, ही पोर्शन पाण में ज़रब थियनि पिया। ठीकु थियो, विच में ज़रब जी निशानी आहे। त हिननि ॿिन्हिनि जी बेस हिकु जहिड़ी आहे, हिन जी बि हिन जी बि। त बेस हिकु जहिड़ी हुजे त पावर पाण छा कंदा आहियूं? जोड़ कंदा आहियूं। 5 ऐं 5 10, ही पाण 1/7 होल पावर 10, ही पाण लिखी छॾियो। ज़रब जी निशानी साॻी, ऐं हिते बेस आहे -5/7 -5/7। त पाण हिन में जेका बि आहिनि हू जोड़ कंदासीं, छो जो बेस ॿिन्ही में हिकु जहिड़ी आहे। 8 ऐं 8 16, ही जवाबु थियो पंहिंजो। ठीकु आहे, हिन खे तव्हां ॿीहर बि ईअं लिखी सघो था, होल पावर 10 ज़रब। माइनस न लिखंदो, माइनस छो न? छो जो मथां जेकी पावर आहे हू ॿधी आहे। ॿधी पावर हुजे छा थींदो आहे? ॿधी पावर हुजे त अंदरी जेकी साइन आहे
या उनजो रिज़ल्टेंट जेको हूंदो आहे हू प्लस में ईंदो आहे। ठीकु थी वियो। हाणे पाण ही ॿिए कानून जे मुताबिक़ कयूं था। हिन में छा आहे त पावर हिकु जहिड़ा आहिनि, हिन जी बि पावर n आहे, हिन जी बि पावर n आहे, बाक़ी बेस जेका आहिनि हू चेंज आहिनि। त पाण छा कंदासीं, बेस जेका हूंदा उन्हनि खे ज़रब करे पावर साॻी लिखी छॾींदासीं। हिन ते मिसाल कयूं था, हिन ते मिसाल आहे। हिन में ॾिसो बेस छा आहे 3/4 ऐं हिन में बेस छा आहे 1/5 जी पाण में ज़रब थियनि पिया। हिन जी पावर छा आहे 6, हिन जी पावर बि 6 आहे, मतिलबु ॿिन्ही जी पावर सेम आहे ऐं बेस चेंज आहे। त कहिड़ो कानून लॻंदो ॿियो। ठीकु थी वियो। हाणे पाण सभिनी खां पहिरियों छा करिणो आहे त जेका बेस आहिनि हू पाण में ज़रब करे छॾंदा आहिनि। टिनि खे हिक सां ज़रब कंदा, मथे सां ज़रब करे छॾियो ऐं हेठियां सां। टिनि खे हिक सां ज़रब कंदव त 3 थिया ऐं 4 खे 5 सां ज़रब कंदव त 20 थिया। ठीकु थी। ऐं पावर जेकी आहे हू सेम रहंदी। हीअ छा, इहो हिन जो जवाबु आहे। हीअ बि ज़बरदस्त MCQ आहे नी। कुझु न आहे करिणो, मथे सां ज़रब ऐं हेठि सां, ऐं हुन खां पोइ जेकी पावर आहे उहा लिखी छॾणी आहे। ॿिन्ही जी 6 आहे त बसि 6। ॿी मिसाल ॾिसूं था। हिन में ॾिसो त पावर हिकु जहिड़ा आहिनि, हिन जो बि 4 पावर आहे, हिन जी बि 4 पावर आहे। ठीकु आहे। बाक़ी बेस चेंज आहिनि त पाण खे कहिड़ो कानून हलणो आहे ॿियो। बेस जेका हू ज़रब थी वेंदा, पावर सेम रहंदो। 3 × 6 थियो 6 ऐं हिन जे मथां पावर जेकी आहे हू 4, मतिलबु पंहिंजो जवाबु छा आहे 6 पावर 4। हिन खे एक्सपेंड करे बि तव्हां लिखी सघो था। ठीकु थी वियो। ऐं हीअ बि हिन ते ई एग्ज़ाम्पल आहे। हिन में छा आहे त पहिरियों जेको आहे हुनजी बेस आहे 2/3 ऐं ॿियो जेको आहे हुनजी बेस आहे 1/5 ऐं पावर घणी आहे 3, मतिलबु पावर सेम आहे। बेस चेंज आहे ऐं पावर सेम आहे। त पाण छा कंदाऊं, बेस जेको आहे हुननि खे ज़रब करे छॾंदाऊं ऐं पावर साॻी रखंदाऊं। ॿिनि खे हिन मथे सां हिक सां ज़रब कयोसीं त 2 थियो, 3 खे 5 सां ज़रब कयोसीं त 15 थिया ऐं पावर साॻी 3। सही थी वियो आहे। हाणे मतिलबु हीउ ॿियो जेको कानून आहे प्रोडक्ट जो, हीअ बि क्लियर थी वियो। हाणे पाण अचूं था क्वेश्चन ला। हिन में छा आहे त हीअ एक्सरसाइज़ 4.3 कवर थिए थी। हिन ला ते जेकी एक्सरसाइज़ आहे उहो 4.3 आहे बुक में 7th क्लास जे में। पहिरियों पाण ॾिसूं क्वेश्चन ला आहे छा। क्वेश्चन जा बि 2 ला आहिनि। कहिड़ा कहिड़ा, जेकॾहिं बेस सेम आहे, बेस सेम आहे, ए हिन में आहे, ए हिन में आहे, बेस सेम आहे ऐं पावर चेंज आहिनि, त पाण कुझु न कंदासीं, ख़ाली पाण पावर जेका आहिनि हू माइनस करे वठंदासीं। ठीकु आहे, सब्ट्रैक्ट करे वठंदासीं। हिन ते पहिरें ते मिसाल कयूं, हुनखां पोइ ॿिए जो वारो ईंदो, पोइ सम्झाईंदासीं। हिन में ॾिसो त बेस सेम आहिनि, 5 हिन में 5 हिन में, साॻियो ई अलजबरा वांगुरु जीअं अलजबरा में डिवाइड थींदी आहे। त बेस सेम आहिनि त बेस लिखी वरितो ऐं पावर जेका आहिनि हू माइनस थींदा। 7 मां 4 वञण, बाक़ी घणा बचिया 3। ठीकु आहे। हिननि सभिनी में ही प्रोडक्ट जा ला हुया, त हिननि में निशानी जेकी हुई प्रोडक्ट जी हुई। ही क्वेश्चन लाइ मतिलबु क्वेश्चन हिन में डिवीजन वारो आहे, त डिवीजन जी निशानी हूंदी। ठीकु आहे। त डिवीजन में पाण खे ख़बर आहे जेकॾहिं बेस हिकु जहिड़ा हुजनि त पावर छा थींदा आहिनि, माइनस थींदा आहिनि। हिन करे बेस हिकु जहिड़ा उहो साॻियो ई रखियो, पावर माइनस कया, 7 मां 4 विया, कया 3। ही पाण जवाबु आहे। हीअ बि ज़बरदस्त MCQs थी सघंदा। ऐं वरी पाण ॿी मिसाल कयूं। हिन में छा आहे 1/4 1/2 जी बेस आहे, 1/2 बेस, ॿिन्ही में बेस सेम आहे ऐं पावर चेंज आहे। ठीकु आहे। त पाण साॻी बेस रखंदासीं 1/2 ऐं पावर पाण में सब्ट्रैक्ट करे वठंदासीं। 6 मां 2 विया, 2 कया बचिया 4। ही हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे। ऐं हीअ बि तव्हां करे सघो था। हिन में ॾिसो त हिन में बेस चेंज आहिनि, त मतिलबु ॿियो कानून लॻंदो को। हिन में छा आहे बेस चेंज आहिनि, हिते ए बेस आहे, हिते बी बेस आहे, बाक़ी पावर छा अथनि हिकु जहिड़ा अथनि। पावर हिकु जहिड़ा आहिनि त पाण छा कंदासीं, ए खे डिवाइड करे छॾंदासीं बी सां ऐं पावर साॻी रखी छॾंदासीं। मतिलबु 10 खे पाण डिवाइड कंदासीं 2 सां ऐं पावर पाण साॻी रखंदासीं। ओके थी वियो। हाणे 2 जो खोड़ो घणे भेरे लॻो 10 ते, 5 भेरे 5। ठीकु आहे। ऐं हिन जे मथां पावर साॻी। ही हिन जो जवाबु आहे। हिन खे सिंप्लीफाई बि करे लिखी सघो था तव्हां। सिंप्लीफाई कीअं, जीअं ही पाण करे ॾेखारियो। मतिलबु 5 मथां पावर 5 आहे, तंहिंजो मतिलबु आहे 5 भेरे ज़रब थींदा, 5 ज़रबिया 5 ज़रबिया 5, ईअं 5 भेरे। ही ॾिसूं पाण आख़िरी मिसाल आहे। हिन में छा आहे ॾिसूं, पावर सेम आहिनि, सुञाणो कीअं त पावर ऐं बेस चेक करे वठो। पावर सेम आहिनि, हिन जो 6 हिन जो 6 ऐं बेस जेका आहिनि हू चेंज आहिनि। बेस चेंज आहिनि त पाण छा कंदासीं, हिन खे डिवाइड कंदासीं हिन सां,
ॿिनि खे 2 भाङे 5 खे डिवाइड कंदासीं पाण 3 भाङे 5 सां, ऐं पावर छा, पावर साॻी रखंदासीं। ओके थी वियो। हाणे पाण खे ख़बर आहे त डिवाइड कीअं कबो आहे। 2 भाङे 5 साॻियो, ऐं बण जी निशानी आहे त हीअ ज़रब जी निशानी थी, ऐं हीअ उबतो थी वेंदो 5 पाण 3, 5 पाण 3। सही आहे। हीअ तव्हां ऑलरेडी फ्रैक्शन में जेकी आहे कॉमन फ्रैक्शन जेकी ॾिवी आहे न, उनमें तव्हां सिखियो आहे। त छा थियो, हीअ हाणे सिंप्लीफाई कयूं। 5 5 में विया, बकाया घणा बचिया, 2 भाङे 3। ठीकु आहे। ऐं इन जे मथां पावर घणी आहे 6। सिंप्लीफाई थिए त करिणो आहे, न त सिधा ज़रब करे जान छॾायो। जेकॾहिं ही ईअं न कटिजणा त पाण कॾहिं बि कटियूं न। 5 जो 5 ते खोड़ो लॻो, मतिलबु पाण में कटिजी विया त पाण कटिया। सही थी वियो। उम्मीद आहे सम्झ अची वेंदो। को बि मसलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।